बदन जो तव्हांखे ज़रूरी आहे त हर जोड़ जे सदको कयो, ख़ैरात कयो रोज़। साहिबनि जी असां वटि एतिरी किथे दौलत आहे जो 360 भेरा रोज़ सदको कयो। पाण करीमन फरमायो त कंहिंखे नेकी जी ॻाल्हि चओ इहो बि सदको आहे, कंहिंखे बुरी ॻाल्हि खां रोकियो इहो बि सदको आहे। रस्ते तां को कंडो का ईज़ाईंदड़ शइ हटाए छॾियो इहो बि सदको आहे। पंहिंजी सुवारीअ ते कंहिंखे खणी अॻु भरो कयो इहो बि सदको आहे। कंहिंजो सामान पंहिंजे सुवारी ते खणी पंहिंजो सामान अॻिते पहुचायो इहो बि सदको आहे। रस्तो भुलियल आहे, कंहिंसां मिलणो आहे, मिसाल मेड़ जो वॾो शहर आहे, ॿाहिरियों माण्हू आयो आहे, हाणे उनखे ख़बर न आहे त फलाणो माण्हू किथे रहे थो, तव्हां उन खे रस्तो ॾसियो या उन सां गॾिजी वञी उन मंज़िल ते पहुचायो इहो बि सदको आहे। कंहिं अंधे खे ॾिसो, अंधो वञे थो मथां वीचारो किरी पवे, खॾ में पवे, उनखे हथ खां वठी ऐं उनखे 40 विकूं गॾिजी हलो, तव्हांजा 40 कबीरा गुनाह रब बख़्शी ॾे। कंहिं अंधे खे वठी उनजी मंज़िल ते पहुचाए, मिसाल घर थो वञे या मस्जिद में थो वञे या उताक ते थो वञे, उनखे उनजी मंज़िल ते पहुचायो, अलाह ताला तव्हांजी सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾींदो। हाणे असां वटि अहिड़ा माण्हू बि आहिनि जेकी माण्हुनि जी ख़िदमत कनि था, उन्हनि सां एहसान चङायूं कनि था। के वरी अहिड़ा बि आहिनि जेके हरू भरू खॾ खोटींदा आहिनि त भली को किरे हिन में। ऐं कुदरत जो दस्तूर अथव, जेको ॿिए जे लाइ खॾ खोटींदो उहो पाण उन खॾ में किरंदो। सही ॻाल्हि आहे। हज़रत शाह साईं रहमतुल्लाह अलैह फरमाए त खर जा खॾ खईं पवण कारण पिरीअ जे, तंहिंमें पाण पई गदू दी वञी गार। ॿिए जे लाइ खॾ खणे थो, उहो वञी पाण उन खॾ में किरी गार थिए। शाह साईं अहिड़नि खर माण्हुनि खे दुआ ॾिनी आहे। फरमाए थो अलाह खर जियनि मदीजन जे मन में, अलाह खर जियनि मदीजन जे मन में, असां ऐं पिरीअ जूं उमेदूं ॾिसनि, तंहिं पोइ मरनि सड़ी इन्हीअ सोज़ में। कोशिश इहा कयो त तव्हां ॿिए जे लाइ फ़ाइदे पहुचाइण वारा, ॿिए सां चङाई करण वारा, ॿिए सां एहसान करण वारा थियो। भला जेकॾहिं इहो न करे सघो त भला घटि में घटि कंहिंखे नुक़सान त न पहुचाइजे। ॾिजे न त ॾुखोइजे त न। अल्लाह ताला जल शानो असांखे अमल की तौफ़ीक़ ॾे।